अवां खे आगाही ॾींदालू अहम ख़बर आहे। सिंध हाई कोर्ट के जज जस्टिस आफ्ताब अहमद गोरण जो लाड़काने में डिस्ट्रिक्ट बार के नवन चूंडियल नुमाइंदनि की हलफ बरदारी वारी तकरीब के खिताब किया है। सुप्रीम कोर्ट या बेन अदालतुनि जा जज सिर्फ़ अल्लाह के आॾो जवाबदेह आहिनि ऐं ॿिए कंहिंजे आॾो जवाबदेह नाहिनि। जस्टिस आफ्ताब अहमद गोरण जो चवण त जज पंहिंजो फ़ैसिलो अल्लाह के हाज़िर नाज़िर थी कंदो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो मां रशीद समूह खां। जी रशीद, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट के जस्टिस आफ्ताब अहमद गोरण चयो आहे त सुप्रीम कोर्ट या ॿिन अदालतुनि जी जेके जज आहिनि उहो सिर्फ़ अल्लाह जे आॾो जवाबदार न ऐं ॿिए कंहिंजे आॾो जवाबदार न आहिनि, जेकी अल्लाह जो नाइब आहिनि ऐं उन्हनि खे अल्लाह खे ई जान ॾियणी आहे। तंहिं करे जज पंहिंजो फ़ैसिलो अल्लाह खे हाज़िर नाज़िर सम्झी ॾींदा आहिनि। ऐं लाड़काणे में डिस्ट्रिक्ट बार के नवन चूंडियल उहिदेदारनि की हलफ बरदारी वारी जेकी तकरीब आई उन में खिताब कंदे जस्टिस आफ्ताब अहमद गोरण वधीक चयो आहे त तकरीब में बतौर मेहमान ख़ास शिरकत करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, जेका आउं ॿुधाए नथो सघां। हितां जे सीनियर वकीलनि जी उहा तमामु घणी सुठी खूबी आहे जो हू जूनियर वकीलनि खे गाइड करण ऐं अॻिभरा हूंदा आहिनि। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं आउं लाड़काणे में वकालत जी शुरूआत कई ऐं मूंखे ज़मानत जी दरख़्वास्त मिली, उन ते सीनियर वकील मूंखे गाइड कयो ऐं उहा ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर थी वई। वधीक न चयो त बार जी खूबी उहा हूंदी आहे त हू जूनियर वकीलनि जी इज़त कनि ऐं जेके बार में असांखे सबक़ मिलंदो आहे सीनियर जी इज़त कई वेंदी आहे। तकरीब में जस्टिस आफ्ताब अहमद गोरण डिस्ट्रिक्ट बार के सफदर अली गोरी, नायब सदर कामरान अहमद गोरण, जनरल सेक्रेटरी अमानुल्लाह लोअर ऐं जूनियर ज्वाइंट सेक्रेटरी आहे अब्दुल सत्तार होलियो समेत 14 उहिदेदारनि के हलफ खणायो आहे। जी मेहरबानी जी आगाही ॾियण।